नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में चहलम शहीद करबला जे सिलसिले में तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि भरिया सिटी, भरिया रोड, डाली शहर ऐं ॻोठ दरिया खान, जलबाणी, ॻोठ खाई कासिम समेत 3 खां मथे मातमी जलूस बरामद थिया आहिनि, जेके भरिया सिटी जे मरकज़ी जलूस में शामिल थी रहिया आहिनि। भरिया रोड में मरकज़ी जलूस रेलवे फाटक खां इमाम बारगाह अंजमन ग़ुलाम मान अब्बास बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो शाम जो इमाम बारगाह अबू तालिब ते पहुचंदो, जिथे मजलिस अज़ा बर्पा कई वेंदी। अहिड़ी रीति भरिया सिटी मां मरकज़ी मातमी जलूस इमाम बारगाह अल मुसलमीन खां इम्तियाज़ मेमण, ज़वार इब्राहिम मेमण, नवीद मेमण, जोधा हादी नजफी, लाहौती मोहम्मद मेमण, मनवर जुमनानी, मिठल मेमण जी अॻवानी में बरामद थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ पिड़नि ऐं इमाम बारगाह सईद लोंग शाह इमाम बारगाह दर पतूल मरकज़ी इमाम बारगाह खां थींदो अल मुसलमीन ते नेहर थींदो, जॾहिं त नमाज़ मग़रिब खां पोइ इमाम बारगाह अल मुसलमीन में शाम में ग़रीबा बर्पा कई वेंदी। जलूस जी सिक्योरिटी ऐं निगरानी लाइ पुलिस जा 200 खां मथे एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त स्काउट जा रज़ाकार पिणु जलूस में शामिल थींदड़नि जी तलाशी वठी रहिया आहिनि, जॾहिं त मोमिननि पारां शबीलनि ऐं न्याज़ जा एहतमाम कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।